यार जेका सिगरेट घणा पींदा आहिनि जे बारे में छा चवण थो चाहीं? एतिरो चवंदुसि सिगरेट घणा छिकियो था थोड़ा घटि करे छिकियो। उहो छो? इन सिगरेट जी वजह खां मुंहिंजो यार मरी वियो। कहिड़ी बीमारी हुयसि? बीमारी न हुई, सिगरेट वठण वञे पियो ट्रक लॻसि मरी वियो। मुंहिंजी मखणी जी फोन। हलो मखणी। यानी तुझी शादी यार के भी मु बर्दाश्त कयो छो जो मां तो सा ॾाढो प्यार कंदी आ। सदको वञा मखणी। यानी जॾहिं तू घर हूंदो आ मुंहिंजी कॉल ईंदी आ पोइ कीअं कंदो आ? मखणी तुंहिंजे नंबर ते मां कर्ज़ाई नाले सां सेव कयो आ। कर्ज़ाई छो जानी? मुंहिंजी ज़ाल वटि बि मोबाइल हुजे न, तुंहिंजी कॉल ईंदी आ, ज़ाल रड़ करे चवंदी आ कर्ज़ाई जी फोन आई थी, वञ ॿाहिरि ॻाल्हाए। यार ट्रोनिया इश्क लॻो आ, तोखे हवाल करण जे लाइ घुरायो आ। हेलो जी जी मां अचां थो। यार मुंहिंजी घर वारी जी फोन आई आहे, मां वञां थो। इन जे करे शादीशुदा मां यारी न रखंदो आ न, रिड़ हितां। गाड़ा लगा पिया थी, खैर त आहे? कल महिमान आया घर ॾे। हाँ। ज़ाल मारी भाॼी मानी अॻियो रखी, मां गिरो हणी चयो मां ॿोड़ी लूण घटि विधो थी। हाँ। पोइ राति जो अचे सतरे कंहिं औरत जी गिला रखंदो। अच्छा तव्हां इहो चयो सवेर त मां कंहिंजा नाला खां मतिलबु तव्हां एतिरा इश्क कया आहिनि, जंहिंसां वफ़ा कई अथव या न? न छो? छो जो वफ़ादार कुतो हूंदो आ, मां कुतो थियण नथो चाहियां।